فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومأوانا وملجأنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما المؤمنون إخوة فأصلحوا بين أخويكم واتقوا الله صدق الله مولانا العظيم قال الله سبحانه وتعالى في مقام آخر وقال ربكم ادعوني أستجب لكم صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الأمين الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما الصلاة والسلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا حبيب الله الصلاة والسلام عليك يا رحمة للعالمين وعلى آلك وأصحابك أجمعين آبی مثل محبوب حق خلقی خدا جیلے خلق خادم سندن جنو ملک بلغ العلا بکمالہ نوری हुजण जो हीअ निशान आया तरोशन थियो जहान चमकिया ज़मीनो आसमान कशफत दुजा बेजमालिही अनूर आका दर असुल नूरी संदन सारो नस्ल सीरत सूरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही साईं इदरीस उन जो गुलाम हुआ पढ़ंदो सलातो सलाम हुआ ही विर्द सुबह शाम हुआ सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हम्दो सना हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम फ़ख्रे बनी आदम बाइस तख़लीक़ी कायनात
जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकत ते अदे दुरूद शरीफ पेश करण का बाद मुझा नहायत वाजिबुल एहतराम अज़ीज़ो दोस्तो भाइरो ऐं तलबाए गिरामी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन सामीन किराम, अॼु मां अवां जे साम्हूं ॿ मौज़ू खणी आयो आहियां ऐं अवां जे साम्हूं ॿिनि मौज़ू ते गुफ़्तगू कंदुसि। उन मज़ा ॿिनि मौज़ूअनि मज़ा हिकु मौज़ू आहे मुसलमाननि जी पाण में भाईचारी ऐं ॿियो मौज़ू आहे अल्लाह सुब्हानो व तआला खां दुआ घुरण जी छा हैसियत आहे। सभ खां पहिरियों असीं तव्हांजे साम्हूं के मुसलमाननि जी पाण में भाईचारे जे बारे में कुझु आया करीमा ऐं अहादीस मुबारका जी रोशनी में बयानु कंदासूं। अल्लाह सुब्हानो व तआला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो इन्नमल मुमिनून इख़्वतुन कि बेशक मोमिन ऐं मुसलमान पाण में भाइर आहिनि। फ़अस्लिहू बैन अख़वैकुम, जेकॾहिं ॿ मुसलमान पाण में विड़ी पवनि, ॿिनि मुसलमाननि जो पाण में को इख़्तिलाफ़ थी पए या पाण में का दुश्मनी या अहिड़ो को मसइलो पाण में दरपेश अचे तो उन्हनि जे माबैन पाण में ठाव कराइण ऐं सुलह करायो। वत्तक़ुल्लाह, ऐं अल्लाह सुब्हानो व तआला खां डिॼो ऐं रब सुब्हानो व तआला जो ख़ौफ़ पंहिंजे अंदर में पैदा कयो। नाज़रीन सामीन किराम, कि उन जे बारे में तव्हांखे जॾहिं मुसलमान पाण में भाइर आहिनि ऐं पाण ॿिनि भाइरनि जे विच में सुलह करायो ऐं रब सुब्हानो व तआला जो ख़ौफ़ ऐं उन खां डिॼो तो आहे रब्बुल आलमीन, तो असांखे उन जे बदिले में छा मिलंदो, सिलो ऐं नतीजो छा मिलंदो। तो अल्लाह फरमायो लअल्लकुम तुरहमून, जॾहिं तव्हां ॿिनि मुसलमाननि जी पाण में ॿिनि भाइरनि जी पाण में ठाह ऐं सुलह कराईंदो ऐं अल्लाह जो ख़ौफ़ पंहिंजे सीने ऐं दिलि में रखंदव त इहा उम्मीद आहे रब सुब्हानो व तआला ख़ालिक़ काइनात तव्हांजे मथां रहम फरमाईंदो। नाज़रीन सामीन किराम, के हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि जी पाण में रिश्तेदारी ऐं मुसलमाननि जे पाण में भाईचारे जे बारे में के हदीस मुबारका मज़ा भाईचारे जो दर्स मिली रहियो आहे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हज़रत नुमान बिन बशीर रज़ियल्लाहु तआला अन्हु इन हदीस जा रावी आहिनि। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तरल मुमिनीन फी तराहुमिहिम व तवाद्दिहिम व तआतुफिहिम कमसलिल जसद औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि मुसलमाननि जी पाण में महबत ऐं पाण में मेहरबानी ऐं पाण में उन लुत्फ़ ऐं मेहरबानी खे तव्हां ॾिसंदव त उन मोमिननि जी ऐं मुसलमाननि जी पाण में महबत ऐं पाण में मेहरबानी ईअं हूंदी गोया कि उहे मुसलमान पाण में हिकु जिस्म वांगुरु आहिनि। उहो मुसलमाननि जी हैसियत पाण में हिकु जिस्म वांगुरु आहे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जिस्म जो इदश्तका उज़वन तदाआ लहू साइरुल जसद बिस्सहर वल हुमा औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं इंसान जे जिस्म जे कंहिं हिकु उज़वे खे का तकलीफ़ पहुचंदी आहे त उन जे समूरे उज़वे खे तकलीफ़ पहुचंदी आहे। ईअं ई कंहिं मुसलमान ऐं मोमिन खे तकलीफ़ पहुचंदी आहे त गोया के समूरे मुसलमाननि ऐं मोमिननि खे तकलीफ़ पहुचंदी आहे। ऐं ॿी हदीस मुबारका में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल मुमिनून करजुलिन वाहिदिन इन इश्तका ऐनुहु इश्तका कुल्लुहु व इन इश्तका रअसुहु इश्तका कुल्लुहु औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि मोमिन हिकु इंसान जे ऐं हिकु शख़्स जे हिकु माण्हूअ जे वांगुरु आहे कि जेकॾहिं सबूरे मोमिननि जो ऐं मुस्लमाननि जो मिसाल ईअं आहे ॼण त हिकु इंसान जे हिकु जिस्म वांगुरु आहे। इंसान जे कंहिं जिस्म जे अख खे तकलीफ़ पहुचे त समूरे जिस्म खे तकलीफ़ जो अहसासु थींदो आहे कि न थींदो आहे। अख खे तकलीफ़ पहुचे तो समूरे जिस्म खे तकलीफ़ जो अहसासु थींदो आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मथे में तकलीफ़ हुजे, मथे में सूरु हुजे तो समूरे जिस्म में तकलीफ़ पहुचंदी आहे। समूरो जिस्म इंसान जो बेचैन ऐं बेक़रार रहंदो आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि समूरे मोमिननि जो मिसाल ऐं मुस्लमाननि जो मिसाल पाण में महबत में, महिरबानी करण में, लुत्फ़ करण में हिकु इंसान वांगुरु आहे। इंसान जे कंहिं उज़वे खे तकलीफ़ पहुचे, अख खे या मथे खे तकलीफ़ पहुचे तो उन जे समूरे जिस्म खे तकलीफ़ ऐं बेक़रारी पहुचंदी आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हिकु मुस्लमान ऐं मोमिन खे तकलीफ़ पहुचे त समूरी इंसानियत ऐं समूरे मोमिननि खे तकलीफ़ पहुचंदी आहे। नाज़रीन सामिन किराम, हज़रत अबू मूसा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन का रिवायत आहे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल मुमिनु लिल मुमिनी कल बुनियान औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि मोमिन मोमिन जे लाइ हिकु दीवार ऐं भित वांगुरु आहे। मोमिन मोमिन जे लाइ हिकु दीवार ऐं भित जी हैसियत रखे थो पियो कि दीवार, उन दीवार जे मथां जेका सो हिकु सिर उन जी बुनियाद तयारु थींदी आहे। उन बुनियाद खां बाद में समूरे इमारत जी ऐं दीवार जी जेका सो आहे हिक ॿिए जे मथां सिरूं रखियूं वेंदियूं आहिनि। पोइ ईअं जेका सो आहे हिकु समूरो बुनियाद, हिकु समूरो दीवार ऐं भित तयारु थींदो आहे। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि मोमिन ऐं मुस्लमान हिक ॿिए जे लाइ हिकु दीवार ऐं भित जी हैसियत रखनि था। यशुद्दो बादहू बादन, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जीअं दीवार हिक ॿिए जे लाइ जेका सो आहे मज़बूत थींदो वेंदो आहे ऐं दीवार जी बुनियाद ते समूरे दीवार बीहंदी आहे, ईअं मोमिन ऐं मुस्लमान हिक ॿिए जे लाइ कुव्वत ऐं मज़बूती ऐं ताक़त जो सामान बणिबो आहे। कि इन करे कि नाज़रीन सामिन किराम कि मुस्लमाननि जी ऐं मोमिननि जी पाण में भाईचारे जो जेका सो अवां जे साम्हूं हदीस मुबारका जी रोशनीअ में बयानु कयो। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल मुस्लिम अखुल मुस्लिम, मुस्लमान मुस्लमान जो भाउ आहे। मुस्लमान मुस्लमान जो भाउ आहे। ला यज़लिमहू वला यस्लिमहू औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं मुस्लमान मुस्लमान जो भाउ आहे, इन जे करे कि जॾहिं रिश्ते वारो भाउ हिकु भाउ ॿिए भाउ ते ज़ुल्म न कंदो आहे, हिकु भाउ ॿिए भाउ खे रुसवा ऐं ज़लील न कंदो आहे, ईअं मुस्लमान खे घुरिजे कि हिकु मुस्लमान ॿिए मुस्लमान भाउ ते ज़ुल्म न करणो उनखे घुरिजे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो वमन कान फ़ी हाजत अखीहि कान अल्लाहु फ़ी हाजतिही। इन हदीस मुबारका में कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेको शख़्स पंहिंजे मुस्लमान ऐं मोमिन भाउ जे हाजत ऐं उन जी ज़रूरत पूरो करण में अॻिते हूंदो आहे कि उहो इंसान हिकु मुस्लमान ॿिए मुस्लमान जी हाजत ऐं ज़रूरत खे पेश पूरी करण में जॾहिं लॻल हूंदो आहे तो अल्लाह सुब्हानो व ताला उन जी हाजतूं ऐं उन जी ज़रूरतूं पूरी करे छॾींदो आहे। अॻिते अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वमन फर्रज मुस्लिमिन कुर्बतन फर्रजल्लाहु अन्हु कुर्बतन मिन कुर्बाति यौमिल क़ियामा औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हिकु मुस्लमान दुनिया में रही करे पंहिंजे मुस्लमान भाउ खां का मुसीबत
का जेका सो आहे मुसीबत दुनियावी हुजे या का बि मुसीबत ऐं ॾुख ऐं आज़माइश उन खां परे करे तो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, रब सुभाणे व ताला क़यामत जूं मुसीबतूं ऐं आफ़तूं उन खां परे करे छॾींदो। वमन सतरा मुस्लिमन सतरहुल्लाहु यौमल क़यामत औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेको शख़्स पंहिंजे मुस्लमान भाउ जी दुनिया में रही करे उन जी पर्दा पोशी करे उन जे ऐबनि ते जेका सो आहे पर्दो रखे, उन जी ऐब खे जेकॾहिं ॾिसे बि सही तो उन जे ऐब खे पर्दो रखे तो अल्लाह सुभाणे व ताला क़यामत जे ॾिहाड़े उन जे ऐबनि ते पर्दा पोशी रखंदो। नाज़रीन सामीन किराम के मुसलमाननि जो पाण में भाईचारे जे मुतलिक़ मां अव्हां जे साम्हूं कुझु हदीस मुबारक बयानु कयोसि।